दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। बी सेक्शन थाणे जी हद शहबाज कॉलोनी जा रहवासी मुतासिर पोरियत मुख्तार अली बबर ऐं संदसि घरवारी मिसमात सनम धीअ हसन बबर दादू प्रेस क्लब पहुची सख्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त 5 ॾींहं अॻु शहबाज कॉलोनी में शादीशुदा औरत सां जिनसी ज़्यादती वारे वाक़े में पुलिस हिकु जवाबदार परवेज़ अली पुट अनवर अली बबर खे गिरफ़्तार कयो आहे। हुननि चयो त पुलिस मुख्य जवाबदार सादिक बुर्दी ऐं हाको बुर्दी खे गिरफ़्तार न पई करे। हुननि चयो त हाको बुर्दी ऐं सादिक बुर्दी केस तां हथ खणाइण लाइ राति देर सां घर में दाख़िल थी असां ज़ाल मुड़ुस खे मारकुट करण बाद असांखे मौतमार धमकियूं ॾींदा रहिया त केस तां हथ खणो न त तव्हांखे मारे छॾींदासीं। हुननि चयो त असां मुखालिफ़ धुर मां ख़तरो आहे। हुननि चयो त अॼु असां बी सेक्शन थाणे ते वियासीं त पुलिस असांखे जवाबदार गिरफ़्तार करण लाइ बार बार कूड़ा आसरा ॾेई रही आहे ऐं नई पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करे थी। हुननि चयो त मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ अॼु बी सेक्शन पुलिस वटि वियासीं त पुलिस असांखे धिका ॾेई थाणे तां ॿाहिरि कढी छॾियो। हुननि चयो त मुखालिफ़ धुर असांखे धमकियूं ॾींदे चवनि था त 30 खां 50,000 रुपया वठो ऐं केस तां हथ खणो। हुननि IG सिंध DIG सिंध SSP दादू खां मुतालबो कयूं त मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां ग़रीब मिसकीननि सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे।